फाइनली असां हिन ख़ूबसूरत हसीन पहाड़ जी चोटीअ ते पहुची विया आहियूं। मंझंदि आहे, उस तेज़। हूअं अक्सर मां जॾहिं बि हितां जी वीडियोज़ ॾिठियूं आहिनि या झुड़ हूंदो आहे या धुंधु हूंदो आहे, पर असां हिन महिल आया आहियूं मंझंदि आहे बिल्कुलु। पर ख़ैर गर्मी न आहे, उस इलाही तेज़ आहे। एतिरी हसीन जाइ आहे जंहिंजी हद न आहे। हाणे खां असां जेको बि अंदरि वेंदासीं छा कंदासीं, साम्हूं ग्लोरिया जीन्स मूंखे पढ़ण में थो अचे, ला मोंताना ऐं मोनाल रेस्टोरेंट, मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ जायूं, उहे हाणे अंदरि जीअं जीअं वेंदासीं तीअं तीअं तव्हां सां शेयर कंदमि। ऐं वाह वाह, जेको मूंखे ख़ौफ़ हुयो रस्ते जो, उहो हिते अची बिल्कुलु ई ख़तमु थी वियो, भॼी पियो भाऊ। सो असां सॼी फैमिली इहे लथा आहियूं। हा दिया, किथे आया आहियूं? बेबी, हे स्मार्टू बेबी ॾिसो, निंड करे उथियूं आहिनि ॿई ॼणियूं। मास्क पातो आहे जानी, मास्क पातो आहे? हा, घर था हलो, काई ॻाल्हि न आहे, असां डिस्कवर कंदासीं सभु कुझु। असां त कुदरत जा शाहकार पाण आहियूं, पर हे बि त शाहकार आहिनि न। असांजे ई ॾिसण जे लाइ, असांजे डिस्कवर करण जे लाइ ख़लक़ियाती ऐं माण्हुनि त हिते अची कमाल कयो आहे। केॾा इहे सामान आया हूंदा। हे सॼी कंस्ट्रक्शन थियण लाइ रोड ते जेके महिनत थियल आहे, उफ, हद आहे हद। बीठियूं आहिनि त बसि पोइ वाह वाह। त मां पई चवां न त हुन वीचारे खे बि सहूलियत मिली वञे हा। अच्छा, हा। द मोनाल रेस्टोरेंट, ला मोंताना, ग्लोरिया जीन्स। हिते टैक्सीज़ बीठियूं आहिनि काफ़ी सारियूं, जेके वापसी में असांखे को मसइलो न थींदो इंशाअल्लाह। पर्सनल गाॾियूं बि आहिनि माण्हुनि जूं। हाँ, मंज़र तो बिल्कुल, मैंने मंज़र लाई तो आया। हे आहे इस्लामाबाद सिटी। हाँ, अॻियां बि हलूं था। हे आहे हेठि रेस्टोरेंट। हेठि सॼो हे रस्तो। सो वञूं था अंदरि, जीअं जीअं हेठि वेंदासीं उते भरींदासीं यकीनन। हे मुंहिंजा ॿार बच्चा माशाअल्लाह ज़बरदस्त। वाह वाह, अल्लाह जी कुदरत आहे बसि। पर ठाहिण वारनि खे बि शाबस आहे, जिन हेॾो बुलंदीअ ते अची का ॻाल्हि न, एॾो सुठो थो लॻे। फैमिली सेक्शन ज़बरदस्त। हिन जो कार्ड जो नथी कढे? अच्छा, मुंहिंजे पोयां पोयां। गुल ॾिस केॾा सुहिणा था लॻनि। हेॾां अच न पाई, हेॾां अच सुराण, हेॾां अच। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह जी कुदरत, अल्लाह जा शाहकार। ख़ूबसूरत यादूं हूंदियूं जेके मां सॼी उमिरि ॾिसंदमि ऐं इंजॉय कंदमि। छो त ॿीहर अचण जी मूंखे ख़बर न आहे, अलाह बहितर थो ॼाणे बंदो कहिड़ी प्लैनिंग करे पंहिंजे तरफ़ां। अली, उस जो मसइलो न थी, शेड छटियूं लॻल आहिनि हर हंधि। अच्छा, हे जेके हिननि कार्ड्स सजाया आहिनि गुलनि सां भरियल, एॾा सुहिणा था इहे लॻनि। ऐं हिते अम्ब्रेलास पूरे में लॻल आहिनि, जेके फ़िलहालु नथा खोलनि।
ऐं हुन पासे हिननि सॼा खोले छॾिया आहिनि छो त जीअं जीअं माण्हू वधंदा तीअं तीअं हे उन में इज़ाफ़ो कंदा। शेड्स हिन पूरे में लॻियल आहिनि हेठि बि बारिश खां ऐं उस खां बचण जे लाइ। गुलनि जी डेकोरेशन हर हंधि ज़बरदस्त थियल आहे। ख़ासि करे बेबी सॼे में मथे वञण वारनि रस्तनि ते जिते किथे। असां वञूं था मथे। वाह हसीन गुल आहिनि। हिते ईंदे ई दिलि ख़ुशि थी वई आहे न ईअं। Hadia, baby. Raja, happy? हाँ, केतिरो? शिकिल त सिधी कयो न। अच्छा सही आहे। मां बि एतिरी, मां इन खां वधीक। असां खाधे जो ऑर्डर कयो आहे ऐं उनजो इंतज़ारु आहे हाणे। तेसि ताईं असां ॿाहिरि निकिरी आया आहियूं छो त कुझु मंज़र बि ॾिसी वठूं, कुझु कैप्चर करे वठूं, कुझु ॿारनि जा बि फ़ोटो कढी वठूं। सो इन जे लाइ असां अची वियासीं ॿाहिरि। ॾाढो सुहिणो मंज़र आहे माशाअल्लाह। ऐं हेठि बि हुननि काफ़ी सारा शेड्स जेके आहिनि न हुते खोले छॾिया आहिनि। ऐं हिते हर हंधि शेड्स माशाअल्लाह लॻियल आहिनि। जीअं जीअं माण्हुनि जी रश वधंदी तीअं तीअं हे शेड्स खोलींदा वेंदा। तमामु ख़ूबसूरत अलाह जी कुदरत है बस। खाधो असांजो अची वियो आहे। 3 डिफरेंट प्लेटर। हे शायदि स्रण हे अफ़गानी आहे काबुली। हा काबुली प्लेटर। हे कहिड़ो प्लेटर आहे? हे पाकिस्तानी प्लेटर ऐं हे कॉन्टिनेंटल प्लेटर। सो हे डिफरेंट खाधा आहिनि जेके असांजी टेबल ते आया आहिनि। असां इन्हनि सभिनी मां माशाअल्लाह सां टेस्ट कंदासीं। आख़िर में मिठे में जेको आहे इहो सभु कुझु डील में शामिलु आहे। ब्राउनी आहे ऐं हे गुलाब जामुन। सो बहरहाल छा चवां हाणे कुझु लफ़्ज़ कोन्हनि मां वटि। आख़िर में शौक़ीननि जेके आहिनि हे छा मिंट मार्गरेटा जी ऐं हेॾा हे ॿई मुंहिंजा मवाला कड़क चांहि था पीअनि ऐं मां कुझु न। ऐं जेको खाधो बचियो एज़ यूजुअल असां हलाल खाइण वारा आहियूं इन करे असां पंहिंजो पार्सल करायो उहो असां पंहिंजो खणी था वञूं। अली वारा चांहि पिया पीअनि। असां बिल्कुलु मथे टॉप ते तव्हांखे ॾिसण में ईंदा हुआ माण्हू। असां हिते पिया लंच कयूं। मां ऐं राजी हाणे हेठि लही आया आहियूं त जीअं मां हितां खां वेझो खां अची नज़ारा हे कुदरत जा भरे सघां। हिते हे दीवान टाइप संदल टाइप शयूं पियूं आहिनि ऐं सेम सेटअप आहे। सो मां इन लाइ आयमि त जीअं मां हितां खां थोरो व्यू भरे सघां हेठां वादी जो। अल्लाह अकबर ख़ूबसूरती जी का हद है। हे ज़बरदस्त सॼो इस्लामाबाद शहर हितां नज़र थो अचे। थोरो ज़ूम करण जी कोशिशि कयां थी। हिते राजिया वेठी आहे। छा था चओ राजिया? हाँ हिते लेटा था। छा था चओ? हाय एवरीवन। अच्छा ठीकु। सो माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। मां उन्हनि खे ॿुधायां ईअं त असां हेठि था वञूं पिक्चर्स कढण जे लाइ। खाधो यकीन कयो एतिरो मज़ेदार हो जंहिंजी हद न आहे।
असांजो हिकु हिकु रुपयो जेको हुयो उहो सजायो थियो। राजिया सो असांजो विज़िट थियो पूरो। हथ पकड़ियो राजिया ऐं असां वञूं था वापसि। ॾाढो प्यारो रस्तो, प्लांटर्स, हेठि माण्हू आवाम। जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो, जीअं जीअं ॾींहुं गुज़रे थो, तीअं तीअं रश ते वधंदी थी वञे, माण्हू ईंदा था वञनि ऐं असां पंहिंजो विज़िट पूरो करे वापसि था वञूं। हिते व्हील चेयर्स बि पयूं आहिनि अगरि केरु न हली सघे। हे ॾिसो सराणनि जो फोटो कढ। बी प्रॉपरली ड्रेस्ड। हे हितां असां निकिरंदासीं वापसि ॿाहिरि। तक़रीबन 2:30 थिया आहिनि ऐं असां हितां टैक्सी कई आहे ऐं हाणे वञूं था वापसि। वापसीअ जो सफ़रु आहे ऐं ॾिसां थी त वापसी जे रस्ते में मां छा थी रिकॉर्ड करे सघां, उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इनशाअल्लाह। अजीब हिकिड़ी रूह खे तरावट ऐं हिकिड़ी ज़बरदस्त, अलाए छा चवां, लफ़्ज़ कोन उन्हनि खे। जंहिंमहिल असां मथे पिया वञूं त एतिरी रश न हुई ऐं जॾहिं असां हाणे वापसि था अचूं ॾाढी ट्रैफिक आहे। ईअं थो लॻे माण्हुनि जे हाणे जाॻण जो टाइम थियो आहे। आई लव दिस बोट। शाम में घणी रश हुई। इहो बि न ॾिठो आहे न असां त। जेका शइ न ॾिठी आहे उहा ॾिसी था वठूं। अच्छा असां हेठि लही आयासीं। अच्छा हा न, हेॾो सारी जमा थी वई हाणे त मुश्किल थी वेंदी, पोइ वरी रिकॉर्ड न थींदियूं। हुन वटि कहिड़ो लॻल आहे?
असां वटि बि त आहे। फाइनली असां तक़रीबन हेठि पहुची विया आहियूं ऐं इस्लामाबाद शहर जी जेका सतह आहे ज़मीन जी उन खां असां 9 किलोमीटर मथे वियासीं यानी 9000 मीटर। सो हाणे असां वापसि अची विया आहियूं तक़रीबन शहर में। हेठि त थोरो घणो आहे फ़ासिलो। उन खां पोइ असांजो इहे मोनाल रेस्टोरेंट जो जेको ट्रिप आहे उहो कंप्लीट थी वियो ऐं मां तव्हांखे वेंदे वारो रस्तो बि ॾेखारियो, ईंदे वारी जेका बि सूरत हाल आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। सो इंशाल्लाह वरी ॾिसूं त ॿियो किथे था मिलूं।